नाज़रीन, मौलाना फज़लुर रहमान अॼु राज़ी न थियो त आईनी तरमीमी मसूदे में फ़ौजी अदालतनि जी शिक शामिल कई वेंदी। ज़रियनि ॿुधायो त मौलाना फज़लुर रहमान बहितरीन रवैयो रखियो, पर असां हतमी ॻाल्हियूं समझी न सघियासीं। अॼु 2 वॻे ताईं इंतज़ार कयो वेंदो। मौलाना फज़लुर रहमान सां मुलाक़ात थी आहे, उन जे बारे में हू कहिड़ो जवाब ॾिए थो। जेकॾहिं मौलाना फज़लुर रहमान अॼु ॾींहं जो 2 वॻे ताईं हामी न भरी त काबीना जो इजलास थींदो ऐं मौलाना फज़लुर रहमान जे मसूदे खां हटी करे पुराणे मसूदे मां घणनि शयुनि खे शामिल कयो वेंदो। मौलाना फज़लुर रहमान जेकॾहिं राज़ी न थियो त मसूदे में फ़ौजी अदालतनि जी क़याम जी शिक बि अची सघे थी। मौलाना फज़लुर रहमान खां मसबत जवाब न मिलण जी सूरत में असली मसूदे में शामिल शिकनि जी मंज़ूरी लाइ तयारियूं मुकमिल कयूं वियूं आहिनि। जेकॾहिं मौलाना फज़लुर रहमान मञी वियो त पोइ प्राइवेट मेंबर बिल जे तौर ते मौलाना फज़लुर रहमान पाण बिल पेश कंदो। क़ौमी असेंबली ऐं सेनेट ॿिन्ही ऐवाननि में धार धार अक्सरियत मौजूदु आहे।